अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। फ़रहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़द्लिही वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया का ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी कशफत जाब जमालिही। औसाफ नजे जो बयां कहड़ो करे आजिज़ ज़बां। मालिक अजह जो मदह खां हसनत जमी खिसालिही। इदरीस जी सबके सदा आबा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां खुली पर आयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो, मोहब्बत वारा नौजवानो, अजो कोई दीनी जलसो हजरत क़िबला साईं सैयद अबरार शाह दामत इनायत हू जंजे ज़ेरे शफ़क़त मस्जिद शरीफ जे पेश इमाम असांजे प्यारे साईं अब्दुल क़दीर जे कोशिश सां सुहिणे हबीब अलैहिस्सलातु सलाम जे प्यारनि ओहद जे शहीदनि जे याद में रखियो वियो आहे। मुंहिंजी चाहत हिन हलंदड़ दौर में इहा आहे त उहे मौज़ू अवाम जे अॻियां आणियूं, उन्हनि जो ज़िक्र ख़ैर कयूं, उन्हनि जूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं पंहिंजे प्यारनि खे ॿुधायूं, जन पंहिंजी ज़िंदगी जा कई साल सुहिणे नबी जे दीदार में गुज़ारिया, जन पंहिंजा घर, पंहिंजा सिर, पंहिंजा बच्चा, पंहिंजी माल ऐं मिल्कियत सुहिणे रसूलुल्लाह तां ऐं संदन आंदल दीन तां कुर्बान करे ॾेखारियो। अल्लाह अज़्ज़ व जल्ल अहल सुन्नत वल जमाअत खे दीनी महफ़िलन सां शौक़ ॾिनो आहे, प्रोग्रामनि सां दिलचस्पी ॾिनी आहे, पर केतिरा अहम मौज़ू आहिनि, इंतिहाई ज़रूरी मौज़ू आहिनि, जन ते कॾहिं को बयान थियो ई न आहे, न को माण्हुनि ॿुधो आहे, न को असां मौलवियुनि ॿुधायो। अल्लाह ताला असांजे दिल में इख़लास पैदा करे, असीं पंहिंजे अल्लाह सुहिणे मालिक ऐं उन जे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारनि जो ज़िक्र कयूं ऐं क़ुरान करीम जूं आयतूं असल में जन जे बारे लथियूं आहिनि, नाज़ुल थियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र छो न कयूं। असां मुहर्रम शरीफ में आकाई नामदार मदनी ताजदार यतीमनि जे यार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि जे स्वारनि शहज़ादनि प्यारनि हसनैन करीमैन जे ज़िक्र में इहे आयतूं पढ़ंदा आहियूं, पर असुल ही आयतूं जॾहिं नाज़ुल थियूं हुयूं त उहे शहज़ादा हिकिड़ो त साईं अञा ॼाओ ई न हो, ॿियो ॼाओ हो पर अञा जीजल अम्मा जी झोलीअ में हो, त पोइ ही आयतूं कंहिंजे लाइ लथियूं, कंहिंजे बारे में नाज़िल थियूं, कंहिंजो अल्लाह ताला इन्हनि में ज़िक्र कयो। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी पाक कलाम क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम खे समझण जे लाइ क़ुरान करीम जा तफ़सीर परवान उन्हनि मुफ़स्सिरनि तफ़सीरनि भलारनि में लिखियो पियो आहे, मुफ़स्सिरनि लिखियो आहे त अल्लाह ताला जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां बदर जी जंग में विया, जिते अल्लाह ताला महबूबन करीमन खे वॾी फतह अता फरमाई, खुली कामयाबी अता फरमाई, काफ़िरन खे ज़िल्लत रसवाई शिकस्त मिली,
पो वरी उहे काफ़िर पलांद वठण जे लाइ बदले वठण जे लाइ मुकम्मल तैयारी करे महबूब आका ऐं उन जे सहाबन सां मक्के मां निकिरी महबूब जे पाक शहर जे ॿाहिरां ओद शरीफ नाले जबल उते अची मंज़िल अंदाज़ थिया। चङी तरह समझो हीअ मुंहिंजे अंदर जी आहा मुंहिंजे दिल जी सोच आ जेका मां पंहिंजे दोस्तन खे पेश कंदे कंदे शौक़ ॾियारींदे ऐं अवां ताईं ॻाल्हियूं पहुचाइण लाइ कोशान आहियां। इहो सिर्फ़ मुंहिंजे सिर ताईं महदूद न हूंदो पर अल्लाह कंदो त पोयां अचण वारियूं पीढ़ियूं बि इन पासे तवज्जो रखंदा। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढा वॾे आवाज़ सां भली जमायत कुली पढ़ो। ओहद शरीफ जी जंग भी लगी, बदर जी जंग भी लगी। ओहद जी जंग जो जिक्र त अॼु अवां जे अॻियां कुझु थींदो पर ॿिन्ही जंगनि में जेके अल्लाह जा प्यारा शहीद थिया ऐं अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि खे जन्नत में वॾा मक़ाम ॾिना। जन्नत में अल्लाह ताला पखियुनि जी शक्ल में उन्हनि जा अहिड़ा मिसाली जिस्म रखिया जो हिननि जा रूह उन्हनि जिस्मनि में रहंदे जन्नत में उॾामनि पिया। बेहश्ती वणनि ते ईअं पिया वेहनि जा पखी वेहंदा आहिनि। बेहश्ती मेवा खाइनि पिया, बेहश्ती पाणी पीअनि पिया। वॾे सुकून ऐं राहत वारी ज़िंदगी मिलण जे करे उन्हनि मालिक मिठी खे अर्ज़ु कयो त मौला जी असांखे इजाज़त ॾी त असीं दुनिया ते मोटी वञी दुनिया वारनि खे ॿुधायूं त शहीदनि जी ज़िंदगी कहिड़ी न प्यारी, कहिड़ी न भली ज़िंदगी आहे। अल्लाह ताला फरमायो त मूं अल्लाह जो कानून इहो नाहे त मां अवां खे वरी दुनिया ते मोटायां पर अवां जी सोच ऐं अवां खे मिलियल इनाम ऐं अवां जो पैगाम पंहिंजी ॿारनि ताईं मुस्तफ़ा करीम ऐं क़ुरान करीम जे ज़रिए मां अल्लाह पाण थो पहुचायां। तॾहिं ही आयतूं नाज़िल थियूं जेके मूं अवां प्यारी जमात अॻियां पढ़ियूं। अल्लाह ताला जे कलाम करीम जे इन्हनि आयतुनि जी माना करे ऐं पोइ मां जे अॻियां ओहद शरीफ जी जंग ते अर्ज़ु कंदुसि। अल्लाह ताला छा इरशाद फरमायो तवज्जो ॾिजो। अल्लाह फरमाए थो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। जेके मूं अल्लाह जे राह में शहीद कया विया। अदब जी तकाज़ा आहे असीं चऊं शहीद कया विया पर लफ़्ज़ जी माना आहे त जेके अल्लाह जी राह में कुठा विया। कुसन त कई पिया, कई मुआमिलनि में माण्हू कुसन पिया। हर हिक खे इहो मक़ाम कोन्हे। ही मक़ाम उन्हनि जो आहे जेके अल्लाह जी दीन जे बुलंदीअ लाइ
अल्लाह जी दीन जे सुरखरुईला अल्लाह जी दीन जे इला ऐं मथे करण जी ला मैदान में आया ऐं पंहिंजा साह सदके करे मालिक ऐं मालिक जी महबूब सां मुहब्बत मल्हाई छो त लफ़्ज़नि ते गौर कयो असां वटि केतिरा माण्हू आहिनि जेके जंहिं तंहिंखे शहीद चवंदा आहिनि पर उहा इल्म जी कमी आहे इल्म जी खोट आहे ॼाण न आहे अल्लाह फरमाए थो उन्हनि खे जेके मूं अल्लाह जे राह में शहीद कया विया मुअल न समझो सूरत बकरा में फरमाई त मुअल चओ न ऐं सूरत आल इमरान जी आयतूं आहिनि उन में फरमाई त उन्हनि खे कॾहिं बि मुअल न समझो मोला भला छा बल अहया जिंदा इंद रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह वटि रिज़्क़ ॾिना वेंदा आहिनि जेको जन्नती रिज़्क़ आहे जंहिंमें पेशाब न आहे काकूस न आहे पत्थर वांगुरु इहे सभु शयूं वजूद मां खुशबूदार थी निकिरंदियूं वेंदियूं उते न बेतुल खला न बाथरूम कंहिं बि क़िस्म जी गंदगी न आहे खाईंदा वेंदा ऐं खाइण खां पोइ बुख बि न लॻंदी उञ बि न लॻंदी पर खाइण पीअण सिर्फ़ लज़्ज़त वठण जी लाइ मज़े हासिल करण जी लाइ अल्लाह ताला उन्हनि खे नसीब फरमाईंदो न उञ हूंदी न बुख हूंदी पोइ खाईंदा छो लज़्ज़त वठण लाइ मज़े वठण लाइ ज़ाइके चखण लाइ त केॾो न बेहतरी मेवो मज़ेदार आहे व उतू बिही मुतशाबिहा अल्लाह से बीजा ते फरमाए थो उही मेवा रंग में साइज़ में हिकु जहिड़ा हूंदा पर जेको मेवो खाईंदो उन जी लज़्ज़त जुदा हूंदी उन जो मज़ो जुदा अल्लाह फरमाए थो उहे रिज़्क़ ॾिना वेंदा ऐं अल्लाह जी महिरबानीअ ते फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फदलिही मूं रब्बुल आलमीन पंहिंजे फज़ल मां जेको कुझु उन्हनि खे ॾिनो आहे उन ते फरहतूं कंदा ख़ुशियूं कंदा पंहिंजी शहादत वारा दुख जंग जे मैदान वारा ज़ख़्म फट तीर ऐं तलवारनि जा घाव उन्हनि खे यादि ई न हूंदा सुभान अल्लाह में डरा थी वियो ॼण मां तव्हांखे हाणे वठो थो हलां जंग जे मैदान ते अल्लाह फरमाए थो फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फदलिही व यस्तबशिरून बिल्लज़ीना लम यलहक़ू बिहिम मिन खल्फ़िहिम ऐं जेके अञा दुनिया ते आहिनि ऐं उन्हनि शहीदनि वटि पहुता न आहिनि उन्हनि सां शामिल थिया न आहिनि ही उन्हनि जे लाइ बि ख़ुशि थींदा चाहींदा अल्लाह करे उहे बि शहीद थी अल्लाह जे दरबार में पहुचन खुश थींदा वयस्तबशिरून बिल्लज़ीना लम यलहक़ू बिहिम मिन खल्फ़िहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह फरमाए थो न उन्हनि जे मथां को खौफ आहे ऐं न उहे ग़मगीन थींदा असीं सुन्नत जमायत वारा अल्लाह जी वलियनि जा मद्दाह आहियूं वलियनि जो शान बयान कंदा आहियूं वलियनि जूं करामतूं फैज़ बरकतूं मञींदा आहियूं ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहियूं पर पहिरीं पहिरीं जमात जेके डायरेक्ट सिधा मुस्तफा जे नूर वारे सीने मां नूर हासिल करे चुका उहे आहिनि मुंहिंजे सुहिणे नबी जा असहाब जिन खे सुन्नी तो विसारे छॾियो
उनजे शान में तुझो जलसो न हूंदो आहे, उनजे शान में तुझो प्रोग्राम न हूंदो आहे। उनजे लाइ ज़बानी अल्हम्दुलिल्लाह तारीफ़ कंदो आहीं, मञींदो आहीं, पर हक़ीक़ी जेको उनजो मक़ाम आहे उहो न ॿुधंदो आहीं, न ॿिए खे ॿुधाइण जी कोशिश कंदो आहीं। अल्लाह फरमाए थो त इहे मुंहिंजा बाना, इन्हनि खे मुअल चओ त न, पर दिल में बि मुअल न समझो, इहे ज़िंदा आहिनि, इहे मूं अल्लाह जे तरफ़ां अता कयल हयातीअ जा साहिब आहिनि। कुरान पाक जा तफ़सीर लिखनि था ऐं सीरती निगार मुहद्दिस सीरत जा माहिर उहे बि लिखनि था त इन्हनि अल्लाह जे प्यारनि जी ज़िंदगी हज़ार भेरा ॿियनि जी ज़िंदगी खां बुलंदा, वरी इन्हनि जी ज़िंदगी खां सिद्दीक़नि जी ज़िंदगी बुलंदा, उन्हनि जी ज़िंदगी खां नबीयनि जी ज़िंदगी बुलंदा, उन सभिनी जी ज़िंदगी खां मुस्तफ़ा सुहिणी जी ज़िंदगी बुलंद ऐं बाला। मुंहिंजो पुराणो शेर आहे, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। चङी तरह ज़हन में विहारियो, सुभान अल्लाह चओ त तव्हांजी भलाई आहे, न चओ त ज़ोरी न थींदी, सम्झण जी कोशिश कयो। जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। केर अंबिया शुहदा औलिया अल्लाह, पहिरियों नंबर नबी शहीद ऐं वली। अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिनि ताबिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। मुझे महबूब आका, थोड़ो लाउड मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो, अल्लाह जा शहीद बाना, अल्लाह जी राह में सिर सदके करण वारा बाना, अल्लाह जी राह में कुर्बान थियण वारा बाना, वॾे मक़ाम वॾे मर्तबे ऐं वॾे शान वारा आहिनि। उहद जी जंग जा शहीद मोॾे निहारियो, उहद अल्फ के पेश हे वॾी उनखे पेश, पुठियां ताला पोइ जरो आमिल ओरी एराब। उहद महबूब आका जी पाक शहर मदीने जे भर में हिकिड़ो जबल आहे, उनखे उहद इन जे करे सॾींदा आहिनि जो ॿियनि जबलनि खां जुदा आहे, अकेलो नज़र ईंदो आहे। उन उहद जी शान ऐं फज़ीलत खे मुंहिंजे सुहिणे नबी बयान फरमायो आहे। पाण फरमाइनि था, उहद जबली युहिब्बुना व नुहिब्बुहु। उहद अहिड़ो पहाड़ आहे, अहिड़ो जबल जो ओहो असां सां मोहब्बत रखंदो आहे ऐं असीं उन सां मोहब्बत रखूं था। मां चवां त मुंहिंजी फलाणे साहिब सां मोहब्बत आहे, पर मज़ो उहो आहे जो साहिब बि मञे न, पर ॼञ में सुञाणे कोन घोट जी पुफी, मां वटां बग़ल हणंदो तदा मूंखे ॾाढी फलाणे सां मोहब्बत आहे, हू वरी मूंखे निहारे बि न पुछे बि न त अजाई ॻाल्हि थी न। मुस्तफ़ा करीम फरमायो त उहद अहिड़ो पहाड़ आहे जो उन जी असां सां मोहब्बत आहे, न सिर्फ़ उन जी मोहब्बत आहे पर असांजी बि उन सां मोहब्बत आहे। अवां कॾहिं कंहिं हाई लेवल जी माण्हू जी
बंगले में वञो जेको 2 एकड़नि में हुजे त उते तव्हां ॾिसंदव त नंढा नंढा ईअं पत्थरनि जा ढेर बि हूंदा आहिनि, उन ते गुलकारी हूंदी आहे, उन महल जो श्रंगार हूंदा आहिनि। मुस्तफ़ा सोनो फरमाए थो त जन्नत में जेको महबूब जो महल आहे उन महल में उहद जबल बि मौजूद हूंदो। छाजो सदको? नबी साईं सां मोहब्बत जो सदको। छाजो सदको? मुस्तफ़ा सां मोहब्बत जो सदको। एक दफे हजरत हबीब सोना, हजरत अबू बकर सिद्दीक, हजरत उमर फारूक, हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हुम उहद जबल जी मथा चढ़िया। अज ताईं बि जेके माण्हू माशाअल्लाह जवान हिम्मत भरिया आहिनि मथे चढ़ी वेंदा आहिनि, बाक़ी जेके असां वांगुरु जॾा आहिनि या रुगी वेही 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 सुस्त बणिजी विया आहिनि उहे न चढ़ी सघंदा आहिनि। मुंहिंजा सुहिणा हबीब मथे चढ़ी विया। हज़रत अबू बकर, हज़रत उमर, उस्मान बि गॾु हा। जॾहिं मथे चढ़ी पहुता आहिनि त उहद शरीफ़ ख़ुशीअ मां झूमण लॻो। इहो आवाज़ तव्हांजो भलो आहे पर अलाए छो ढिलो आहे। ख़ुशीअ मां झूमण लॻो। सहाबनि जा पेर स्लिप थियण लॻा। साईं फरमाइनि था उसबत उहद फइन्नमा अलैका नबियुम व सिद्दीकुम व शहीदान। उहद बीह मजबूती बीह, बेवस न बनज, चुरपुर न कर। अज तुझे मथा नबी पाका तशरीफ फरमा है। महबूब आका जा कदम तुझे मथा हन, अबू बकर सिद्दीक जा कदम तुझे मथा हन, ऐं 2 शहीदन हजरत उमर ऐं हजरत उस्मान जे लाइ फरमायाऊं उन्हनि जा बि कदम तुझे मथा आहिनि। अदा उहे त जीरा जागंदा हा, हबीब सां गॾु बीठा हा। कीअं महबूब फरमाए त शहीद है? छो त महबूब खे ख़बर हुई अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे, अता कयो आहे। हबीब खे ख़बर हुई त हज़रत उमर बि शहीद आहे, शहीद थींदो, हज़रत उस्मान बि शहीद थींदो। ॿई गॾु हा, ज़ाहिरी ज़िंदगी सां महबूब जे घर में बीठा हा। पाण अॻई था ॿुधाइनि त उहद चुरपुर न कर, तुंहिंजे मथां नबी जा बि कदम आहिनि, सिद्दीक जा बि कदम आहिनि। त 2 शहीदन उमर ऐं उस्मान जा बि कदम आहिनि। उहद खे एतिरो एहसास हो, एतिरी ॼाण हुई, एतिरी समझ हुई जो महबूबनि जे अचण जे करे, कदमनि रखण जे करे ख़ुशीअ में झूमी रहियो आहे। अल्लाह ताला जा हबीब, सुहना हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने तैयब में रहा पिया। मक्के जा मुशरिक जेके बदर वारी जंग में मार खाई विया, हार खाई विया, उन्हनि जा वॾा वॾा नामवर कट्टर काफ़िर मुस्तफ़ा जे सहाबन कुही फिटा कया ऐं महबूबन उन्हनि खे पेरनि खां वठी टंगुनि खां वठराए कहलाराए हिके खूह में उछलाराए। छा में? जॾहिं खूह में उछलाए बस कयूं त साईं मथा अची फरमायो मक्की वारो कुठ लओ, ॿियो ख़बर अल्लाह जेको मुस्तफ़ा सां वाइदो कयो हो सो पूरो थियो या न? कोन तो सुभान अल्लाह चई न, समझी बि तो अलाए कोन, पर न समझी तोखे ॿुधाइणो आहे, छॾिणो न। तूं हिकिड़े पॉइंट ते बीही रहियो आहीं। मुझे दिल बर नबी जी 23 साल
जेका दीनी पैगाम रसानी हुई ओ तो बुधो ही कोने न को तुझे ज़हन में न बुधी जेकर मुझो प्रोग्राम होंदो त मां फेराए गेराए ये मौजू तुझे गया आने बस इंशाअल्लाह 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 कैके साईं फरमायो मक्के जे कुठलन काफिरन मक्के जे कुठलन काफिरन के शहीद बनाहन खूह में उछलायल खड्डे में उछलायल साईं मथा भी फरमायो जो खबर जेकी अल्लाह वायदो कयो हो पूरो थो या न हजरत उमर सोने चो किबला हू कुठा लगा पिया जरा जरा मरी विया उन्हनि सां ॻाल्हायो पिया उहे ॿुधनि था छा साईं फरमायो त अव्हां खां वधीक था ॿुधनि थोरो समझी जा सुभान अल्लाह धुके ते न मां तोखां पुछां थो जे मक्के जा कुठल काफ़िर खड्डे में उछलायल ॿुधनि था त मुहम्मद गोद जा सच्चा उम्मती कामिल वली ऐं ईमान वारा कब्रनि में दफन थियल ॿुधनि था वरी को मौक़ो थो त समाए मोटा ते ॻाल्हाइबो अव्हां खे दलील ॾिबा अव्हां खे सम्झाइणो ॾिबियो अव्हां जा कन न खड़कनि पर दिमाग़ ठड़के ऐं दिल बि ठड़के त वाकई ही ॻाल्हियूं असांखे अॻियां बयान ई कोन थियूं आहिनि सलाह शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ मुझे हबीब अलैहिस्सलाम जी ज़ात जा दुश्मन अबू सुफियान वग़ैरह जेके अञा मुसलमान थिया हुआ अबू सुफियान जी घरवारी हिंद नालो होस उहा बि कट्टर काफ़िराणी हुई बदर जी जंग में उन जा माइट पुठा विया हुआ उहा काफ़िराणी हिकिड़ो शीती हो जंहिंजो नालो हो वहशी चवंदा तूं त को वहशी है रंग जो शीती ऐं शीती जिस्म में सखा थुल्हा पहलवान हूंदा जो चपड़ी विझ हथ न फबे उन वहशीअ खे जेको गुलाम हो उहा हिंद चवंदी हुई त वहशी मुंहिंजनि खे सोने नबी जे चाचे हजरत हमज़ा जंग में कुठो हुआ जॾहिं मौक़ो मिले तूं हजरत हमज़ा खे शहीद कजा त मां पंहिंजे जिस्म जो समूरो सोन चांदी हीरा जवाहिर उहे त तोखे ॾींदसि पर मोटी अचण खां पोइ जो कुझु मुंहिंजे घर में हूंदो उहो बुहारे तुंहिंजे हवाले केर पई चए काफ़िराणी जवाब ॾे केर कोन थो जवाब ॾे केर काफ़िराणी पंहिंजे कुफ्र वारे अक़ीदे ते एतिरी पकी आहे ऐं असां जूं माइरूं भेनरूं मुसलमान न्याणियूं पंहिंजे दीन खां परे शरीयत खां परे कुरान करीम खां परे टीवीअ ते ॾिसी करे के इंडिया जा लिबास के बर्तानिया जा लिबास के अमेरिका जा लिबास अहिड़ो गंदो सहन बणिजी वियो आहे जो अल्लाह शल महफूज़ रखे बचाए चङनि चङनि खानदान जा बच्चा बि इन रंग में अची विया आहिनि उन्हनि खे इहा सोच कान्हे का त क़यामत ॾिहारे असीं सुहिणे नबीअ जे घर वारियुनि ऐं पाक न्याणियुनि ऐं अल्लाह जे कामिल वली औरतुनि जे अॻियां कहिड़ो पंथ खणी निहारींदोसीं मुड़ुस वीचारा कुकड़ बणिजी विया
कुकर बणिया कुछ न कुछ खंभ टेड़े थो ही त सफा रती बंजी जायो असा अल्लाह सा के हिदायत दी अल्लाह सा ते रहम कर फरमाए मुझे सोने नबी जा आशिक हो उन वहशी के हिंद वडा दिना सा दे प्यार कयो हो अबू सुफियान लश्कर प्यार पियो करे हेडे निहार जो उन लश्कर में शराब बि हो जेको हाणे मुसलमाननि में आहे उन काफ़िरनि जे लश्कर में शराब हो जेको हाणे मुसलमाननि में आहे ऐं उहे पाण सां ॻाइणियूं बि वठी आया केरु अदा ॻाइणियूं ॻाल्हायो केरु ग़रीब कर्ज़ खणी पिनी वे शादी में राग कराईंदो बुढ़ी मरण खपी असांखे तुंहिंजा पुट भला या मुस्तफा करीम जो दिलबर हजरत अली भलो जवाब दे तुंहिंजूं न्याणियूं भलियूं मुंहिंजूं न्याणियूं केरु होॾे ख़ातूने जन्नत जो मकाम में चरिया थी पिया हो भक्त करण को फर्जा थोथ जेड़ा कार्ड धिक्का खाईंदा वतो मुझे दिल बर नबी जी सुन्नत शादी त सुन्नत जे मुताबिक कयो जी मुस्तफा पाण शादियों कयो ऐं मुस्तफा जी असहाबन कयो सोने रसूलुल्लाह दी जात व बरकात की ये सब खबरों हुयूं त सही तैयारी पिया कनि तव्हां सां विरहण लाइ ऐं बदर जे जंग में कुठलनि जे पलांद लाइ हाणे असां मुसलमान वटि पलांद ॾिसंदा पोइ असुल ॾोही सुठो ॿिया मार ख़ुदा असांखे पनाह में रखे साईं फरमायो अल्लाह ताला मदद कंदो ऐं वरी जेके असहाबी सबोरा उहद जे जंग में न विया हुआ बदर जे जंग में न विया हुआ उन्हनि वरी पाण में पे सलाहूं कयूं त यार हिकिड़ो मौक़ो असां खां घुसी जो हाणे जेकॾहिं जंग लॻी न त हाणे मुस्ती मैदान मल्हाइब काफ़िरनि जॾहिं ओहद शरीफ जे भर में थी पंहिंजी मंज़र कई पंहिंजा तंबू लॻाया ऐं पंहिंजो ॻाइणियूं वठी आया फनकारा वठी आया शराब खणी आया नशे में मस्त थी मैदान में विरहण जे लाइ उन औरतुनि खे चयऊं त तव्हां उहे कलाम ॻाइजो जिन में असांजे वॾनि खे जंहिं तरीक़े सां मुसलमाननि कुठो आहे उन्हनि जो दर्द हुजे उन्हनि जा सूर हुजनि असांजा नौजवान पंहिंजे वॾनि जे पलांद लाइ हाथी मस्त वांगुरु मैदान में विढ़नि हटनि न भॼनि न मुड़नि तैयार कयूं वॾे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारनि सहाबनि खे फरमायो त उहद जे भर में काफ़िर आया आहिनि उहे नौजवान जेके जंगी बदर में न हलिया उन्हनि जो क़िबला मसलो कयो मिलियो हलो त हलूं यकदम तैयारी थी काफ़िर उहद जे हिकिड़े पासे हा सुहिणे मुस्तफा जा सहाबी ॿिए पासे जी मंज़िल करे वेठा तवज्जह ॾिजो गौर सां हाणे उहद जबल जे विच में हिकिड़ो खाल पियल हो इए चो तो हुन पासे वञण जे लाइ रस्तो हो घट हो महबूबन कुछ असहाबन के फरमायो त इन खाल ते रस्ते ते घट ते तव्हां मजबूत थी बीहजो छाप थे इतां परे न थिजो जंग शुरू थी एड़ी तेज मुस्तफा करीम जे सहाबन तलवार हलाई एड़ी मुसी कयूं जो काफ़िरनि जा पेर ई न पिया खुपनि नचियूं कुॾियूं भोलियूं मां चंदड़ के भोलियूं ये भोलियूं बि घणी टप नाच कुॾ कयूं पर जॾहिं मुहम्मदी ग़ुलामनि जे तलवार आसमान जे खिलण वांगुरु चमकारा कया त काफ़िरनि जा पेर खुपनि
जने काफरन पे ते भाज खाधी त उन्हनि जो सामान, उन्हनि जो तलवारूं, उन्हनि जी जेका बि शइ हुई उहा जो ते रहिजी वई त उहे जेके न रस्ते ते साईं बीहारिया हुआ उहे रस्तो खाली करे रस्तो छॾे उन तलवारनि, तीरनि, नेज़नि, खंजरनि ऐं काफ़रनि जे सामान ॾे निकिरी आया। यादि रखो हिकिड़ो चवण महबूब जो छॾण जे करे जो साईं चयो ते हा जाइ न छॾिजो, अल्लाह ताला जी ज़ात बरकात नाराज़ थी पियो त मुंहिंजे महबूब जो तव्हां चवण छू छॾियो। तव्हां असां घणा चवण छॾिया, असां घणी बेफ़रमानी कई आहे, असां घणियूं बेहयायूं कयूं आहिनि, पोइ सज़ाऊं बि मिलनि पयूं न। डॉक्टर इकबाल जो पुरानो शेर आहे, छोड़ कर कुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ। कुरान खे छॾी बस मरण महल ख़त्म इला साख सो हला मेरे ला असां कुरान खे समझो आहे, ॿियो थो कुल ख़ैर। छोड़ कर कुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ, आप भी रुसवा हुआ और दीन को भी रुसवा किया। शाम जी हालत ॾिसो, मिस्र जी हालत ॾिसो, फिलस्तीन जी हालत ॾिसो, कश्मीर जी हालत ॾिसो, हाणे पाकिस्तान जी बि हालत ॾिसो त सुकून ख़त्म थी वियो, आराम न रहियो, इबादत जा मज़ा विया हलिया, अल्लाह जे ज़िक्र जूं महफ़िलूं बि डप में, क़ुरान पाक जी तिलावत जूं महफ़िलूं बि डप में, दुरूद और सलाम जूं महफ़िलूं बि ख़तरे में। बाक़ी मुजादा रहियो छा, रहियो छा सामान? मुझे दिल बर नबी पाक जा आशिक़ उन हिकिड़ी ॻाल्हि जे करे अल्लाह ताला जी ज़ात बरकात नाराज़ थियो। हज़रत ख़ालिद बिन वलीद जेको अञा मुसलमान न थियो हो, असहाबी न बणियो हो, उनखे ख़बर पइजी वई त उहो रस्तो जेको घट जेको हो उहा कुंड जेका अचण जी आहे कीअं ईमान आंदो है। जब नबी से मके बाग में हुआ, हजरत हमजा तेना बाहर शिकार ते जल हो, अबू जहल महबूबन करीमन के धक हया ईज़ायो। जन हजरत हमजा मोटी आयो तो उन जी बानी चस्त हमजा कहानी मुर्सी आई कान का, अबू जहल ताजी दिल बर भाई के अकेलो समझी ऐं धक हया हल तहा मरी हुई त बानी पर हिम्मत भरी। हजरत हमजा जो छा सॼी ॻाल्हि ॿुधाए। हजरत हमजा उन्हें महिल उथियो, भाला लठो खणी अबू जहल के गोले डंडा हणी केराए जख्मी करे साहस कोन कढीसि, बाक़ी जेको करणो हो करे ऐं मोटी सोने नबी खे गोली मिलियो जी साईं तव्हां गम न कयो, मां अव्हां जे दुश्मन खां पलाद वठी आयो आहियां, अव्हां ख़ुशि थियो त मुंहिंजे साईं फरमायो चाचा मां इन ते ख़ुशि न थींदो आहियां, जे मूंखे ख़ुशि करणो अथई त कलमो पढ़ी मुस्लमान थी। असीं छा चवंदासीं, वाजो कम कई, वाजो कम कई। सैयदना हमजा छा फरमायो, अगर खुश करना है मुझको तो चचा जान यूं कीजिए। इतने सुभान अल्लाह न चवंदो,
अगर खुश करना है मुझको तो चचा जान यूं कीजिए, मेरे अल्लाह की तौहीद का इकरार कर लीजिए। सैयदना रसूलुल्लाह जे चाचे साईं कलमो पढ़ियो ऐं एडो दिलेर हो, एडो बहादुर हो, जो जने हजरत उमर मुसलमान सां लाथो अचे, हबीब करीम जी ज़ात अरकम नाली सहाबी जे घर में हुआ, दरवाज़ो ॾेकिरियो पियो हो, दरवाज़े जे विथन खां असहाबन ॾिठो त उमर अचे पियो, तलवार हथ में आ, साईं खे ॿुधाइनि था पिया उमर अचे पियो। हज़रत हमज़ा ते थो सुहिणा भली उमर अचे, गणती कान कबी, जे कलमो पढ़ंदो त असांजो भाउ आ, न त तलवार बि उमर जी हूंदी त गर्दन बि उमर जी उॾाए ॾेखारींदो मां। सुभान अल्लाह, एडो बहादुर, एडो दिलेर, एडो कवि, एडो सजा, एडो जंगी जान ओ उहद जे मैदान में हो। जॾहिं मैदान में लथो त काफ़िर साम्हूं आयो, तलवार सां उन जी सिर खे धड़ खां धार कयईं, ज़मीन ते किरियो। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक अहिड़े नमूने किरियो जो टंगू मथे थी वियसि, मुंडी हेठि, त मुंहिंजे महबूबनि जी चपन ते मुर्ग अची वई। वाह मुंहिंजा चाचा तुंहिंजी तलवार हलाइनि। वहां खे ॿुधा त वहशी नाले हिकिड़ो शीटी हो जेको अञा काफ़िर हो, उन्हें के हिंद नाले काफ़िराणीअ जो लालच तमारी भड़काए छॾियो हो, उहो ॿिए कंहिंजे पुछां न, ओ हज़रत हमज़ा जे कार में हो। उन हज़रत हमज़ा खे अहिड़ो तीर हयो जो साईं ज़मीन ते आयो, ॿिया बि काफ़िर पहुची विया। उन वहशीअ हज़रत हमज़ा जे पाक सिर खे धड़ खां धार कयो, ॿिया गोल ॿधी बीही रहिया, कंहिंखे अचण पिया ॾियनि। धार करण खां पोइ तलवार सां मुंहिंजे महबूब जे चाचे जे हिन सीने खे चीरे अंदरां हियाव कढी हथ में खणी उन हिंद माईअ खे ॾिनो त मां अव्हांजे दुश्मन खे हिन तरीक़े शहीद करे छॾियो आ। माई जो मूंसां गरजी हल, गरजी आई आ। तो हज़रत हमज़ा जो पाक नक बि कटरायो अथई, कन बि कटराया अथई, चप बि कटराया अथई, ज़ुबान बि कटराई अथई। ये सभु हिस्सा हिकिड़े कंटे सां सॻे विझी पंहिंजे गिचे में हार करे पाए थी त मुंहिंजे दुश्मन जो ही हाल थियो आहे। या जेको कढियो ऐं उनखे वात में विझी चबारे चबारे ज़मीन ते उछलाए थी। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो त जे हिंद ज़मीन ते न उछलाए हा, कीहीं छॾे हा, काफ़िराणी हुई, पर मुंहिंजे चाचे जे हा इन जे अंदर में हुजे हा त जहन्नम जी बाहि वार जो बि नालो न वठे। सैयदना रसूलुल्लाह जा आशिक़ हज़रत हमज़ा जी शहादत एडी दर्दनाक शहादत, हर किस्म जो ज़ुल्म कयो हो, हर किस्म जी तकलीफ़ ॾिनी वई। ऐं जॾहिं इहा ख़बर हज़रत हमज़ा जी सॻीअ भेण सुहिणे नबीअ जी पुफीअ हज़रत बीबी सफ़िया खे पहुती, उहा शहर मां निकिरी पई, पंहिंजे भाउ जो हाल ॾिसां वेझी आई त नबी साईं हज़रत हमज़ा जे पुट खे चयो। के चवंदा पुट जो औलाद न हो,
भाॼीअ खे चयो जंहिंखे पुट करे छॾियो है वञ सफिया पुफीअ खे मोटार। एतिरी दर्दनाक हालत ॾिसंदी मतां बेसब्र बंदी पए, सब्र न करे सघे। अॼु अल्लाह जा मलाइक असांजे सब्र खे लिखंदा, असांजी सब्र खे ॾिसंदा। असांजो सब्र पूरी दुनिया वारनि जे लाइ हिदायत जो सबबु हूंदो। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखो त महबूब ईअं बि फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी पुफी इन ॻाल्हि में परेशान थिए हा त मां पंहिंजे चाचा साईं जे जिस्म खे मज़ार में दफन ई न करायां हा, भली पखी संदसि पाक जिस्म जे गोश्त जे ज़रन खे खाईन हा, टुकड़ा टुकड़ा करे खाईन हा, छो त जेतिरो ज़रा ज़रा थींदो वञे हा एतिरो अल्लाह जे दरबार में उन जो मक़ाम बुलंद थींदो वञे हा। अल्लाह जा बानणो छा अहिड़ी दिलबर जी असीं सुन्नी याद न मल्हा? सुन्नी सॾाइण वारो कुछ अल्लाह जो ख़ौफ रखो। अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं जिन जे सदके मुंहुं तो ताईं कुरान पढ़तो आहे, हदीस पढ़ती आहे, दीन पढ़तो आहे, ईमान पढ़तो आहे। ही मुंहिंजी दिलबर नबी जो चाचो करीम आहे, प्यारो चाचो आहे, भलो चाचो आहे, शान वारो चाचो आहे। पाण फरमाए था असदुल्लाह व असद रसूलिही। हज़रत हमज़ा मुंहिंजो त शींहुं आहे पर अल्लाह जो बि शींहुं आहे। मूं इन बारे में रात हिकिड़ी मनक़बत लिखी वरिती, सो मां चाहियां थो रब जी इज़्न ऐं मशीअ सां तव्हां जे अॻियां पढ़ां, अव्हां ॿुधो त अव्हां खे बि करार ईंदो ऐं शाइरी में इहे ॻाल्हियूं बि अव्हां आणियो। सदाईं अॼु थियो कांग चेदा मुंहिंजे मारन खां कन ते हथ ॿी कुझु ॻाल्हि पियो। मुंहिंजा भाउ छा मूं अर्ज़ु कयो आहे? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सॼी आवाज़ सां मिली जुली खुली पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या। छा मर्ज़ कयो आहे? शुहदाए उहुद संदो अॼु शान ॿुधायां थो। वणी अलाए न कोन वणी। शुहदाए उहुद संदो अॼु शान ॿुधायां थो। छा तन ला चयो आहे क़ुरान ॿुधायां थो। छा तन ला चयो आहे क़ुरान ॿुधायां थो। शुहदाई उहुद संदो अॼु शान ॿुधायां थो। छा तन ला चयो आहे क़ुरान ॿुधायां थो। समझो न मुअल्लिकन खे फरमान इलाही जिंदा आहिनि अॾनी क़ुरान गवाही। अल्लाह तव्हांजी सुभान अल्लाह कबूल करे। समझो तन खे फरमान इलाही जिंदा आहिनि अॾनी क़ुरान गवाही।
किथे गवाही आहे शाहिद सूरत आल इमरान बुधाया थो शाहिद सूरत आल इमरान बुधाया थो छा तमिल चयो आहे कुरान बुधाया थो शुहदाई उहद संदो अज शान बुधाया थो छा तमिल चयो आहे कुरान बुधाया थो दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी आवाज़ पर सल्लल्लाहु ही ओहद जबल सा लगो मदसून आहिन मिठड़ा महबूब जे प्यार सां पुर सुकून आहिन मिठड़ा जेके मदीने विया आहियो उहे हथ खणो ॿिया न मां रूमाल टोपे कोन थो घुरां जेके विया उहद जे शहीदनि जी हाज़िरी ॾींदा आहियो ॻाल्हायो ॿुधो न उते सलाह पढ़ो त हिते याद कयो न याद ई न बस ही ओहद जबल सां लॻो मदसून आहिन मिठड़ा महबूब जे प्यार सां पुर सुकून आहिन मिठड़ा कीअं सदके शहीदन कई हुई जान बुधाया थो छा तमिल चयो आहे कुरान बुधाया थो। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अज कहिड़ो ॾींहुं आहे साईं बि छंछर जे ॾींहुं जंग ते विया साईं मोहम्मद आशिक मूं वटि आयो अब्दुल कदीर आया चयो साईं छंछर ॾींहुं प्रोग्राम मूं ज़ुबान ते आणी त चवां त भला जुमे ते पोइ मूंखे ज़हन में आयो त इहा जंगी उहद बि छंछर ते थी हुई। वॾे आवाज़ सां न चयो वॾे आवाज़ सां न चयो 70 ॼणा शहीद थिया